अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? उम्मीद है तो ख़ुशि ऐं आबाद हूंदो। जीअं त मां पंहिंजे दोस्तनि ऐं पंहिंजे प्यारे भाइनि खे ॿुधाइणु पियो चाहियां त जेका हिकिड़ी वॾी ॻाल्हि असांजे पाकिस्तान ऐं असांजी सिंध में मशहूरु आहे त ॾाॾे आदम अलैहिस्सलाम खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके माफ़ी मिली। सो ॾिसो न, हाणे एॾो वॾो वाक़ियो थियल आहे, न उन जी कंहिं क़ुर शरीफ़ जी आयत आहे, न वरी कंहिं सही हदीस में आहे, छड़ी बसि ईअं ॻाल्हि मशहूरु आहे। सो मां पंहिंजे दोस्तनि ऐं पंहिंजे प्यारे भाइनि खे ॿुधाइणु पियो चाहियां त इहा मनगढ़ंत रिवायत आहे ऐं इहा कंहिं बि सही हदीस में साबित कोन्हे त ॾाॾे आदम अलैहिस्सलाम अल्लाह सुब्हानहू व तआला खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके माफ़ी घुरी। हाणे ॾिसो, क़ुर शरीफ़ जी आयत आहे सूरह आराफ़ आयत नंबर 22, जंहिंमें ॾाॾे आदम अलैहिस्सलाम ऐं ॾाॾी हवा दुआ घुरी त मुंहिंजा अल्लाह साईं, असां पंहिंजी जाननि ते ज़ुल्म कयो आहे, जेकॾहिं तो असांखे माफ़ न कयो त असां तबाह ऐं बर्बाद थी वेंदासीं। हाणे क़ुर शरीफ़ जी आयत वाज़े लॻी पई आहे, सूरह आराफ़ आयत नंबर 22। तव्हां पंहिंजे घर जो क़ुर शरीफ़ खोले उते ॾिसी सघो था। ऐं ॾिसो न दोस्तो, जेकॾहिं तव्हां क़ुर ऐं हदीस जो मुतालो कंदो न, सो तव्हांखे सॼी ख़बर पइजी वेंदी त हक़ ते केरु आहे ऐं कूड़ो केरु आहे। सो असांजी अवाम ऐं असांखे क़ुर ऐं हदीस खां परे करे ऐं कूड़नि किसनि में लॻाए थो वञे। इन वाक़े जो कंहिं बि सही हदीस में वाक़ियो इहो आहे ई न, ख़ाली छड़ी मनगढ़ंत रिवायत आहे, दिलऊं ठाहियल ॻाल्हि आहे, कंहिं बि हदीस में कोन्हे। सो दोस्तनि खे ॿुधाइणु पिया चाहियूं, इंशाअल्लाह क़ुर ऐं हदीस ते हलो त दुनिया में बि भलाई थींदी ऐं आख़िरत में बि भलाई थींदी।